बुर्दी जे 40 जे मौके जी सदारत कंदड़ जिस्कम चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशी जिस्कम जी भी सजी क़यादत मोहतरम डॉक्टर नियाज कादानी साहब कॉम्परस मुख्तलिफ कॉम्परस जमात या मुख्तलिफ सरबराह मोहतरम बामीर हसन पंवर नवाज खान जौर सूर्य सिंधी मोहम्मद हाशिम खोसो आऊं ख़ुसूसन नालो भी वठंदुमि इजाज़त भी वठंदुमि साईं ताज जोए साहब त मूंखे इख़ला कनि साईं ताज जोए साहब जे मथां ॻाल्हाइण मुंहिंजे लाइ नामुनासिब ऐं शर्मसार छो त हिन माण्हूअ खे साईं GM साहिब जे हयाती में बि असां ॾिठो पर साईं GM साहिब जे जनाज़े में लखे माण्हुनि जे मौजूदगी में साईं खे गीता पढ़ंदे ॿुधोसीं लतीफ़ खे पढ़ंदे ॿुधोसीं ख़ैर प्रोग्राम में तरतीबवार कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे उन खां इजाज़त वठंदे उनजो नालो बि वठंदे मुंहिंजे भाउ सागर जूं नियाणियूं मुंहिंजी नियाणी मां फातिमा जिया मुंहिंजूं नियाणियूं मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं मारूं जेके स्टेज ते हिन भाउ सागर जे पिंडाल में पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आयल दोस्त ऐं साथियो अस्सलाम वालेकुम जीए सिंध जीए साईं GM साहिब जीए भाउ सागर हनीफ़ जी जिदोजहद जीए बशीर खान जी जिदोजहद छो त उनजो ई तसलसल टाइम जी आहे जेको आहे सो किलत ऐलान बि थी चुको आहे न त बि असां ॾाढियूं अहिड़ियूं प्यार ऐं मोहबत वारियूं ॻाल्हियूं ज़हन में रिथियूं वठूं जो अॻे पुछुमि त मुंहिंजो त कोई नंबर वग़ैरह कोन्हे न मर्कज़ जो कान ॻाल्हाइण पिया चओ न तव्हांजो को आहे महिरबानी चेयरमैन साहब जंहिं असांखे मौक़ो ॾिनो ॻाल्हि जो मक़सदु काफ़ी दोस्तनि भाउ सागर ते ॻाल्हायो आहे भाउ सागर हनीफ़ सॼी सिंध जो क़ौमी कारकुन ख़बर आहे त हुन सिंध जे लाइ हिन धरती जे लाइ हिन धरती जे मज़लूम माण्हुनि जे लाइ ज़िंदगी जी सॼी ॼमार जिदोजहद कई हुन पंहिंजे क़ौमी साथी हुन पंहिंजे माना पंहिंजे क़ौमी तहरीक जे काफ़िले खां वठी सियासी महबूब ऐं क़ौमी तहरीक जे भर छले क़ौमी सिंधी क़ौम जे ईअं चवां त महबूब मोहतरम बशीर खान कुरैशीअ जे साथी उन खां जेको माना जेको उन जे तसलसल जेको उन खां सिखियो ऐं जेको साईं GM साहिब जे फ़िक्र जेकी सिंध जी जे कुंड कुर्छ में पहुचाइण में वॾो हिकिड़ो किरदारु अदा कयो उनजो हिकिड़ो डिघो तसलसल आहे उनजी हिकिड़ी डिघी जिदोजहद आहे उनजूं रातियूं ॾियारा पंध सिंध जे हिन मज़लूम माण्हू महबूब माण्हुनि जे लाइ जिदोजहद में गुज़रिया पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहियां थो जेकी हिते ॾिठी हूंदी असां साईं GM साहिब जो जनाज़ो ॾिठो जंहिंमें लखे माण्हू हुया असां मोहतरम बशीर खान कुरैशी साहब जो जनाज़ो ॾिठो जिते लखे माण्हू हुया असां अहिड़ा ॿिया खोड़ क़ौमी दोस्त ॾिठा जंहिंजे लाइ सिंध ॾिनी हूंदी पर तव्हां ॾिठो हूंदो त हिते भाउ सागर हनी बुर्दी जे लाइ भाउ सागर हनी भुज लाइ साॻियो ई मंदरु हुयो साॻियो ई सिंध में ॾुख जी हिकिड़ी हुनजे गुज़ारंदे दुनिया जॾहिं छॾी त ॾुख जी हिकिड़ी लहर इहो इन जे लाइ हिकिड़ी माण्हू जीअं साईं GM साहिब हिकिड़े जी हॾड़नि जी हिकिड़ी मूड़ी हुयो पर साईं GM असीं नंढड़ा आहियूं स्कूलनि खां जॾहिं साईं GM साहिब सां मिलण पिया वेंदा हुआसीं ॿाहिरि परे वेंदा हुआसीं पीरो पियो थो जॾहिं डिॼी मिलंदा हुआसीं असांखे जॾहिं मास्टर गुलाम कादर मिलाईंदो हुयो पर जॾहिं साईं GM साहिब सां मिली ॿाहिरि निकिरंदा हुआसीं वॾो ख़ुशि थींदा हुआसीं त भला साईं GM साहिब हिते बड़ा ॼण असांखे सुञाणे पियो ऐं पोइ अॻिते हली असांखे ज़िंदगी जो एज़ाज़ मिलियो त बाबा नियाज़पुर जॾहिं मिलिया त बाबा पहिरियों त नियाज़पुर जेको आहे मखदूमला खां ॿियो केरु रहंदो त इहो ज़िंदगी जो एज़ाज़ मिलियो इहो इन लाइ त माण्हू जेकी मोहबत माण्हू जेको प्यार आहे माण्हू जेको